सिंध ऑनलाइन स्कूल क्लास छहों मज़मून रियाज़ी बाब छहों सबक ॿियो निस्बत रेशियो। ॾोहिटुनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। बारो असां आम ज़बान में चवंदासीं हू ॿ त मां 12 आहियां, या हिनखे ख़बर पइजी वई त घणी वीह सौ आहे। सो इहे जेके जुमिला हूंदा आहिनि इहे निस्बत ज़ाहिर कंदा आहिनि ॿिनि मिक़दारनि जी। हिन सबक में असां ॾिसंदासीं त निस्बत छा आहे, उहा रियाज़ीअ में कीअं लिखबी आहे ऐं कीअं इस्तेमालु थींदी आहे। बारो हिन बाब जे पहिरें सबक में असां पढ़ियो त अदद मक़दारनि खे भेटण लाइ ॻणण ऐं मापण जो कमु कंदा आहिनि। मक़दारनि जा ॿ हिसा हूंदा आहिनि, अदद ऐं एको, मैग्नीट्यूड ऐं यूनिट। भेट करण लाइ ज़रूरी आहे त मक़दार हिकु जहिड़ा हुजनि ऐं साॻिए एके में हुजनि। मिक़दारनि जी भेट सां असां उन्हनि जे नंढे वॾे ऐं हिक जेतिरी हुजण जो तयन कंदा आहियूं, या इहो ख़बर पवंदी आहे त हिकु शइ ॿी शइ खां केतिरी नंढी या वॾी आहे, या हिकु शइ ॿी शइ खां केतिरा भेरा नंढी या वॾी आहे। भेट ऐं रियाज़ी जा अमल यानी कंपेरिज़न ऐं अर्थमेटिक ऑपरेशन्स पाण में कीअं गॾियल आहिनि इहो असां हाणे ॾिसंदासीं। पर उन खां पहिरीं असां थोरो भेट जे बारे में वधीक ॻाल्हायूं था त भेट छा आहे। ॿारो भेट दरअसल कंहिं ॿियनि या उन खां वधीक शयुनि जो हिक ॿिए सां मुक़ाबिलो करणु आहे, यानी उनखे हिक ॿिए सां गॾु रखी ऐं उनजूं ख़ासियतूं ॾिसणु आहे। सो जेकॾहिं असां आम ज़बान में भेट जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं त असां उनजूं वसफ़ूं यानी ख़ासियतूं मापींदा आहियूं। त वज़न केतिरो अथसि, ड्रैग केतिरी अथसि, रंग कहिड़ो अथसि, ख़ुशबू कहिड़ी अथसि, शिकिल कहिड़ी अथसि, ख़ूबसूरत आहे या न आहे। सो इन क़िस्म जी भेट कंदा आहियूं। पर रियाज़ीअ में इहा भेट कोन थींदी आहे। रियाज़ीअ में भेट शयुनि जी कोन थींदी आहे। रियाज़ीअ में या अर्थमेटिक में भेट थींदी आहे मिक़दारनि जी। सो आम ज़िंदगी में असां शयूं भेटींदा आहियूं, उन जूं ख़ासियतूं भेटींदा आहियूं, पर रियाज़ीअ में मिक़दार भेटींदा आहियूं। ॿारो आम ज़िंदगीअ में एप्पल्स ऐं ऑरेंजिस यानी सूफ़ ऐं नारंगियुनि जो पाण में मुक़ाबिलो बेमाना थींदो, छो त ॿई अलॻि अलॻि क़िस्म जा फ्रूट आहिनि, उन्हनि खे पाण में मुक़ाबिलो करण जो को सेंस या को मक़सदु कोन थो थिए। पर रियाज़ीअ में उनजो मक़दार यानी तइदाद या वज़न उनजो पाण में भेट या मुक़ाबिलो थी सघे थो। त जीअं चइजे त 1 किलो सूफ़ ऐं 2 किलो नारंगियूं, या 12 सूफ़ ऐं 24 नारंगियूं, इहो असां पाण में भेटे सघूं था। सो आम ज़िंदगीअ जी भेट ऐं रियाज़ीअ जी भेट में फ़र्क़ु आहे। आम ज़िंदगीअ में शयुनि जूं ख़ासियतूं भेटबियूं आहिनि, पर रियाज़ीअ में उनजा मिक़दार में भेटबा आहिनि, यानी क्वांटिटीज़ भेटबियूं आहिनि। रियाज़ीअ जो अमल कट इस्तेमालु थींदो आहे जॾहिं असां भेटींदा आहियूं केतिरो, यानी केतिरो नंढो या केतिरो वॾो आहे का शइ, उन महिल केतिरो सां कट इस्तेमालु थींदी आहे। पर जेकॾहिं असां घणा भेरा जो भेट कयूं, यानी केतिरा भेरा का शइ नंढी या वॾी आहे, त उन महिल वंड इस्तेमालु थींदी आहे। सो घणा भेरा वंड आहे ऐं केतिरो जेको आहे उहो कट आहे। उनजे करे असां चई सघूं था त केतिरो कट जेको आहे उहो जोड़ ऐं कट जे लिहाज़ सां भेट आहे। पर घणा भेरा जेको आहे जंहिंमें वंड इस्तेमालु थींदी आहे उहो ज़र्ब ऐं वंड जे लिहाज़ सां भेट आहे। ॿारो असां हिकिड़ो हाणे मिसाल ॾिसंदासीं। सम्झो त हिकिड़ो वथाण आहे जंहिं ते 10 ॻऊं आहिनि। असां हुन 10 ॻउनि जे टंगुनि ऐं यानी जंघुनि ऐं पुछनि जे तइदाद खे पाण में भेटींदासीं। सो 10 ॻउनि वटि 40 टंगूं ऐं 10 पुछ आहिनि, यानी असांजे वथाण ते 40 जंघूं आहिनि ऐं 10 पुछ आहिनि। त जेकॾहिं 40 मां 10 कट कंदासीं त असांखे जवाबु मिलंदो 30। सो असां चई सघूं था त जंघूं पुछनि खां 30 वधीक आहिनि। ठीकु आहे। पर जेकॾहिं उन वथाण ते 10 ॻऊं न हुजनि ऐं 7 ॻऊं हुजनि त पोइ छा थींदो, जो पोइ असां वटि 28 जंघूं हूंदियूं ऐं 7 पुछ हूंदा, ऐं उनजो फ़र्क़ु जेको हूंदो उहो 28 काटू 7 यानी 21 हूंदो, ऐं असां चवंदासीं त जंघूं पुछनि खां 21 वधीक आहिनि। हिते 30 वधीक हुयूं, पर हिते 21 वधीक आहिनि। पर जेकॾहिं रुॻो 3 ॻऊं हुजनि त पोइ चवंदासीं त 12 जंघूं आहिनि ऐं 3 पुछ आहिनि। 12 मां 3 कट कयासीं, 9 असांखे आंसर मिलियो। पोइ चवंदासीं त जंघूं पुछनि खां 9 वधीक आहिनि। सो हीअ असां कट जे हिसाब सां या जोड़ ऐं कट जे हिसाब सां भेट कई, जंहिंमें असांखे ख़बर पई त जॾहिं 10 ॻऊं आहिनि त 30 जो फ़र्क़ु आहे,
7 ॻउनि में 21 जो फ़र्क़ु आहे, पर 3 ॻउनि में सिर्फ़ु 9 जो फ़र्क़ु आहे जंगुनि ऐं पुछनि जे तइदाद में। अचो त हाणे असां केतिरा वारी भेट छॾे घणा भेरा वारी भेट ते अचूं, यानी वंड जे ऐं जो ज़र्ब जे हिसाब सां भेट ते अचूं। उन लाइ असांखे 40 खे 10 सां वंडणो पवंदो, जवाब ईंदो 4। असां चई सघूं था त जंगूं पुछनि खां 4 दफ़ा वधीक आहिनि। असां जेकॾहिं 7 ॻउनि खे ॾिसंदासीं त 28 खे 7 सां वंड कंदासीं, जवाब ईंदो 4 ऐं चवंदासीं त जंगूं पुछनि खां 4 दफ़ा वधीक आहिनि। पर जेकॾहिं असां 3 ॻऊं ॾिसंदासीं त उन महिल असां वटि ईंदो 12 ऐं 3, 12 डिवाइडेड बाय 3 इक्वल टू 4, यानी जंगूं पुछनि खां 4 दफ़ा वधीक आहिनि। हिन में तव्हां ॾिसंदो त ॻउनि जो केतिरो बि तइदाद हुजे, हमेशह जवाब असांजो अचे थो त जंगूं पुछनि खां 4 दफ़ा वधीक आहिनि। हिते असांजो अलॻि अलॻि पियो अचे जवाब, हिते असांजो साॻियो जवाब थो अचे। सो जॾहिं असां घणा दफ़ा वारी भेट कई त असांखे ख़बर पई त भली करे केतिरियूं बि ॻऊं हुजनि, उन जूं जंगूं पुछनि खां 4 दफ़ा वधीक ई हूंदियूं, हर सूरत में। हर सूरत में इहो असांखे छा थो ॿुधाए? इहो असांखे ॿुधाए थो क़ाइदो। इहो क़ाइदो आहे त हमेशह ॻउनि जूं जंगूं पुछनि खां 4 दफ़ा वधीक हूंदियूं आहिनि। इहो असांखे लाॻापो थो ॿुधाए ॿिनि क्वांटिटीज़ में, यानी ॿिनि मिक़दारनि में, जंगुनि जे ऐं पुछनि जे तइदाद में लाॻापो थो ॿुधाए। सो ज़र्ब ऐं वंड जे लिहाज़ सां भेट करण सां मक़दारनि जे लाॻापे जी ख़बर पवंदी आहे। जॾहिं असां ज़र्ब ऐं वंड वारी भेट कंदा आहियूं, यानी घणा भेरा वारी भेट कंदा आहियूं, त असांखे मक़दारनि जे लाॻापे जी ख़बर पवंदी आहे। ॿिनि या वधीक मक़दारनि जी ज़र्ब ऐं वंड जे लिहाज़ सां भेट खे निस्बत सॾिबो आहे। Comparison of two or more quantities by multiplication and division is called ratio. निस्बत जो सिंधीअ में जेकॾहिं असां आसान सिंधीअ में तर्जुमो कयूं त उनखे लाॻापो चइबो। सो निस्बत लाॻापो हूंदी आहे। ऐं असां ॾिसी चुका आहियूं त जेका ज़र्ब ऐं वंड जे लिहाज़ सां भेट आहे, उहा असांखे लाॻापो ॾींदी आहे। सो लाॻापो या निस्बत या मक़दारनि जी ज़र्ब ऐं वंड जे लिहाज़ सां भेट साॻी शइ आहे। पर हिकिड़ी शइ असांखे नाहे विसारणी कॾहिं बि, त भेट करण लाइ ज़रूरी आहे त मक़दार हिकु जहिड़ा हुजनि ऐं साॻिए एके में हुजनि। सो निस्बत लाइ बि ज़रूरी आहे त मक़दार हिकु जहिड़ा हुजनि ऐं साॻिए एके में हुजनि। इन मां असांखे निस्बत जी वस्फ़ मिली त निस्बत कंहिं शइ जे मक़दार जो उहो लाॻापो आहे जेको ॿिए साॻिए क़िस्म जे मक़दार सां हुजे। Define ratio as a relation which one quantity bears to another quantity of the same kind with regard to their magnitudes. बारो अचो त ॾिसूं त असां रियाज़ीअ जी ॿोलीअ में निस्बत खे कीअं लिखंदा आहियूं ऐं कीअं ज़ाहिर कंदा आहियूं। सम्झो त ए ऐं बी मिलियल ॿ मक़दार आहिनि, त ए ऐं बी जी निस्बत थींदी ॻोल्हण त ए बी खां केतिरा भेरा वॾो आहे। सो इन खे इहो ॻोल्हण लाइ असां हिनखे अणपूरल जी सूरत में लिखी सघूं था, ए ओवर बी, उन समय ए ऐं छेद में बी। हिन खे असां ॿिए तरीक़े सां हीअं बि लिखी सघूं था त ए डिवाइडेड बाय बी, ए वंडिया बी, इहा साॻी ॻाल्हि आहे। सो हाणे हीउ जेको आहे उहो असांखे ॿुधाईंदो त ए बी खां केतिरा भेरा वॾो आहे। ही दरअसल रियाज़ीअ जी ॿोलीअ में निस्बत लिखण जो तरीक़ो आहे, पर हिनखे वंड खां अलॻि ॾेखारण लाइ छा कयो रियाज़ीदाननि जो, हिन मां ही जेका ॾंडी आहे न, उनखे ग़ाइबु करे छॾियूं त बाक़ी असांजो ही बचियो। वंड जे निशान में ॾंडी ग़ाइबु थी वई, बाक़ी ही बचियो। सो ही असांजो निस्बत खे ॾेखारण जो तरीक़ो आहे रियाज़ीअ में। यानी ए ऐं बी जी निस्बत असां लिखाईंदा आहियूं ए इज़ टू बी, ए जी निस्बत बी सां, ए इज़ टू बी, ए जी निस्बत बी सां, या ए निस्बत बी। जॾहिं रियाज़ीअ जी निस्बत ॾेखारबी आहे त उन में जेके अदद हूंदा आहिनि ए ऐं बी, उन्हनि खे असां एलिमेंट्स या रुकन चवंदा आहियूं। पहिरियों जेको अदद हूंदो आहे, जेको खाॿे पासे हूंदो आहे निशान जे, उनखे असां मुंड या एंटीसीडेंट चवंदा आहियूं। ऐं जेको निशान जे साॼे पासे हूंदो आहे, उनखे पुछड़ यानी कंसीक्वेंट चवंदा आहियूं। सो हमेशह मुंड खाॿे पासे ऐं पुछड़ साॼे पासे हूंदो आहे। ए इज़ टू बी, बी इज़ टू ए कोन थींदो, ए इज़ टू बी थींदो। बारो अचो त हिकिड़ो मिसाल ॾिसूं। कंहिं रांदीकनि जे दुकान ते 15 बेटूं आहिनि,
ऐं 10 गुॾियूं। असां बेटियुनि खे गुॾियुनि सां त मुक़ाबिलो कोन था करे सघूं, पर बेटियुनि जे तइदाद जो गुॾीअ जे तइदाद सां मुक़ाबिलो करे सघूं था। यानी असां 15 अदद खे 10 अददनि सां मुक़ाबिलो करे सघूं था। सो हाणे असां उनखे 15 अदद बेटियुनि खे 10 अदद गुॾियुनि सां मुक़ाबिलो कंदासीं त निस्बत असां लिखंदासीं 15:10, यानी 15 निस्बत 10। इहो असांजे इन्हनि बेटियुनि ऐं गुॾियुनि जे तइदाद जी निस्बत थींदी। अचो त हाणे असां कुझु मिसाल ॾिसूं। असांजे अखियुनि ऐं कननि जे तइदाद जी निस्बत, 2 अखियूं ऐं 2 कन, 2:2 या 2 निस्बत 2। पुलाव में चांवरनि ऐं गोश्त जी निस्बत, पुलाव खाईंदा आहियो न, चाहींदा त गोश्त वधीक हुजे। अमड़ खां पुछंदव तव्हांखे ॿुधाईंदी त 1/2 किलोग्राम चांवरनि ते 1/2 किलोग्राम गोश्त पवंदो आहे। उनजे करे निस्बत थींदी 1/2 निस्बत 1/2, 1/2:1। जेकॾहिं घर खां स्कूल ताईं 2 किलोमीटर पंधु आहे, पर घर खां दुकान ताईं जितां असां शइ वठणु ईंदा आहियूं 1/2 किलोमीटर पंधु आहे, त उन्हनि ॿिन्ही मुफ़ासिलनि जी निस्बत थींदी पहिरीं स्कूल 2:1/2। जनवरीअ जे कुल ॾींहंनि जी जेके 31 आहिनि, हिकिड़े हफ़्ते ॾींहंनि सां, हिकिड़े हफ़्ते में 7 ॾींहं आहिनि, निस्बत थींदी 31:7। ॿारहो हाणे तव्हां सम्झी विया आहियो त निस्बत कीअं लिखबी आहे। सो हाणे वेंदे वेंदे मूंखे ॿुधायो त 7 सेंटीमीटरनि जी 3 कलाकनि सां निस्बत छा थींदी। 7 सेंटीमीटर जी 3 कलाकनि सां निस्बत केतिरी थींदी, लिखी वेंदव? न, तव्हां सम्झी वियो मुंहिंजी ॻाल्हि। असांखे ख़बर आहे त इहा निस्बत कोन थींदी, छो त निस्बत लाइ मक़दारनि जो हिकु जहिड़ो हुजणु ज़रूरी आहे। सेंटीमीटर ऐं कलाक हिकु जहिड़ियूं क्वांटिटीज़ कोन्हनि, हे अलॻि अलॻि क़िस्म जा मक़दार आहिनि। उनजे करे इन जी निस्बत कोन थींदी। सवाल ई ग़लति आहे। ॿारो इन ते असां पंहिंजो अॼोको सबक़ ख़तमु था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।